प्रिय विद्यार्थियों, BA पार्ट फस्ट जो अॼु पाण अदबी गुलदस्ते जेको किताब करे रहिया आहियूं उन जे में अॻियां जेका पाण कहाणी पढ़ीसीं पत्थर जो दुश्मन, उन खां पोइ ॾियारी छुटियुनि खां पोइ अॼु पाण करे रहिया आहियूं टी पार्टी। तव्हां सभिनी खे पहिरियों त ॾियारीअ जूं लख लख वाधायूं हुजनि। त ॾियारी छुटियुनि खां पोइ अॼु पाण नओं चैप्टर ई शुरू करे रहिया आहियूं टी पार्टी। त टी पार्टी जेको आहे उहो हिकु नाटक आहे ऐं लेखक आहे इन जो जेको आहे उहो आहे मंघाराम मलकाणी। त इन जो जेको लेखक परिचय उन जे बारे में पाण ॾिसंदासीं। त हीउ नाटक जेको आहे मंघाराम मलकाणी लिखियो आहे। मंघाराम मलकाणी 1896 ईस्वीअ में इन जो जनमु थियो ऐं 1900 ईस्वीअ में परलोक पधारियईं। सिंधीअ में नाटक नवीस, अदाकार ऐं हिदायतकार जी हैसियत सां मशहूरु आहे। हिन सॼण सिंधीअ में नंढनि नाटकनि जो बुनियादु विधो। हू पूरा 5 ॾहाका सिंधी रंगमंच सां जुड़ियल रहियो। रंगमंच माना जेके स्टेज ते नाटक खेले सघजनि। हू सिंधी नाटकनि में हक़ीक़त निगारीअ जो बानी लेखियो वञे थो। संदसि पंक्ति नाटक सिंधी जगत में काफ़ी पसंदि पिया आहिनि। हिन सिंधीअ में नंढा नाटक पिणु लिखिया आहिनि ऐं पेश करण खां ॾाढो हिमथायो अथई। विरहाङे बैदि यानी आज़ादीअ खां पोइ हिंदुस्तान में अदबी क्लास शुरू करे सिंधी लेखकनि खे हिमथाइण में जो पाण बेजोड़ कमु कयो अथई। हिन जा अटकल 2 डज़न माना 24 किताब छपजी चुका आहिनि। संदसि मुख्य नाटकनि जा मजमूआ आहिनि 5 नंढा नाटक 1937 में, पंक्ति पर्दा 1938 में, जीवन चहचटा 1957 में, पाप की न पुण्य 1962 में, खुड़ खबीता प्या टिलकनि 1963 में वग़ैरह संदसि ॿियूं मुख्य रचनाऊं आहिनि। अदबी उसूल 1957 में, पश्चिमी यात्रा 1963 में, सिंधी नसर जी तारीख़ 1968 में, साहित्यकारनि जूं स्मृतियूं माना यादगिरियूं 1979 में वग़ैरह। सिंधी नसर जी तारीख़ ते खेसि साहित्य अकादमी अवार्ड 1969 में मिली चुको आहे। हीउ हिकु तर्जमान जे रूप में पिणु मलकाणी साहिबु कामयाबु थियो आहे। तर्जमान माना ॿिए नाटक जो या रचना जो पंहिंजी भाषा में तर्जुमो कजे उनखे चइबो आहे तर्जमान। टैगोर जे गार्डनर जो तर्जुमो, प्रीत जो गीत 1940 में ऐं गीतांजलि 1942 ईस्वी में हिन जा सुहिणा मिसाल आहिनि। हिन नाटक में हुन ॿुधायो आहे त हीउ जेको टी पार्टी नाटक आहे हिन नंढे नाटक में लेखक मज़ाक़ी नूह में माना मज़ाक़ी रवैये सां मज़ाक़ी तरीक़े में ॾेखारियो आहे त अॼोका शहरी माण्हू कीअं पंहिंजो कूड़ो शान बरक़रार रखण लाइ हिक ॿिए खे दोखो ॾियनि था। पाण खे पंहिंजे औकात खां वधीक वॾो माण्हू ॻोठाइण में पंहिंजो शान सम्झनि था। पर कूड़ त कूड़ आहे, सच त साम्हूं ईंदो ई। इन करे कूड़ी वॾाई ॾेखारण खां कुझु बि की न वरंदो। त हिन नाटक जो जेको मुख्य मत्व आहे उहो मां तव्हांखे ॿुधायोमांव। त हिन नाटक में हिन इहो ॿुधायो आहे त अजाई वॾाई न कजे। हिन पात्र जेके आहिनि हिन नाटक जा उहे आहिनि 3 भेनर। हिकु आहे रुक्मणी वॾी भेण, इंदिरा जेका आहे उहा विची भेण ऐं लक्ष्मी जेका आहे उहा नंढी भेण ऐं दीना जेका आहे उहा हिन जी पाड़े सियाणी आहे ऐं शीरी जेका आहे उहा इंदिरा जी साहेड़ी आहे। इंदिरा जेका हिन जी विची भेण आहे उन जी साहेड़ी आहे। त ही जेके आहिनि इंदिरा जेका आहे उहा स्कूल में पढ़ंदी आहे त उन जे स्कूल में जेका आहे शीरी जेका साहेड़ी आहे उहा पारसी आहे। उहा अचे थी स्कूल में त ॿिन्ही जी हिक ॿिए सां वाक़फ़ियत थिए थी। त हिकु ॾींहुं छा थो थिए त इंदिरा ॻाल्हियुनि ई ॻाल्हियुनि में शीरीअ खां पुछे थी त तूं कंहिंजी धीउ आहीं। त हूअ चए थी त मां हिकु वॾे कलेक्टर जी, कूड़ो शान ॾेखारण लाइ वॾे कलेक्टर जी धीउ आहियां। त इंदिरा जे मुंहं मां बि निकिरी थो वञे त असां बि वॾा वापारी आहियूं ऐं असांजो बि सुठा धंधा आहिनि, पंहिंजियूं जायूं जॻहियूं आहिनि। त हिकु ॾींहुं छा थो थिए त शीरी जेका आहे इंदिरा जे घर टी पार्टीअ ते वञे थी। त कूड़ो शान एक्चुअल में हुई त उहो हिननि खे हिकु ख़ाली वॉशिंग मशीन जी कंपनी हुई ऐं कूड़ी मसवारी जॻह में रहंदा हुआ। पर
हुनखे कूड़ो शान ॾेखारण लाइ शीरी जेका आहे उनजे घर वञे थी त हुनजी तयारीअ जे लाइ ही टई भेनरूं पंहिंजो पाण में रिथियूं थियूं रतनि त कीअं असां पंहिंजी साहेड़ीअ जो स्वागत कयूं। त हिन जे घर में जेके भॻल टुटल कोप हुआ उन्हनि जी तयारी थियूं कनि त उनखे कीअं सॼा करे उन्हनि खे चांहि पियारिजे त केक पेस्ट्री वठी थी अचे ऐं उनखां पोइ पकोड़ा वग़ैरह वग़ैरह जेके बि शयूं आहिनि उहे उनखे ॾेखारण लाइ। हालांकि उन्हनि जे घर में आहे कुझु बि कोन आहिनि मसवाड़ी घर में रहंदड़ ऐं कूड़ो शान ॾेखारण लाइ, पर शीरी जेका आहे उहो कलेक्टर जी थी आहे। पर हुन जेको इंदिरा जेको शीरीअ सां कूड़ ॻाल्हायो आहे उनखे सच ॾेखारण जे लाइ हिनखे 100 कूड़ उनखे करणा था पवनि। त उन जेका लक्ष्मी जेका हिनजी भेण आहे उनखे बहिरो ठाहिणो थो पवे। त हिनजी जेका हिकु साहेड़ी आहे पाड़ेसियाणी दीना, उहा हिन जी जॻह में ई रहंदा आहिनि। हिकु कमिरो हुननि जो आहे त हिकु कमिरो हिननि जो आहे। त दीना जेका आहे उनजे घर अचे थी ऐं उनखे चवेसि थी त हीअ आहे न जेको जिलेबियुनि जो पैकेट आहे उहो तूं पंहिंजी साहेड़ीअ खे खाराइजांइ। त उहो चएसि थी ठीकु आहे, हूअ त मुंहिंजी पाड़ेसियाणी कलेक्टर जी धीउ आहे ऐं हूअ कीअं जिलेबियुनि जो पैकेट खाईंदी। त चएसि ठीकु आहे तूं हुनखे रखे छॾिजांइ ऐं हिकु न ॿी कंहिं प्लेट में अगरि तोखे ज़रूरत पए त ॿी का शइ बि तूं हुनखे खाराइजांइ। एतिरे में दरवाज़े ते ठक ठक थिए थी, उनजो आवाज़ु थिए थो, शीरी घर में अचे थी ऐं पंहिंजी वॾी भेण सां उनजी मुलाक़ात कराए थी। त रुकमणी सां हुनजी मुलाक़ात कराए थी। टई ॼणियूं जेकियूं आहिनि हिक ॿिए सां वंडी विराइजी करे शयूं खाइनि थियूं। पर उन्हनि जो जेको आहे सचो जेको उनजो वर्ताव आहे बिहेवियर आहे उहो ॾिसण में कान थो अचे। हिक ॿिए सां हू मतिलबु दिखावटी नमूने में पेश अचनि थियूं। त एतिरे में जेका आहे इनजी जेका आहे साहेड़ी आहे दीना ॿीहर अचे थी ऐं उनखे जे लाइ कुझु लॾूं ऐं नुगदी खणी अचेसि थी त उन में मुरमुल्या ऐं लॾूं ऐं नुगदी बि खाइजो। त एतिरे में जेको आहे हूअ उनखे सुञाणे थी वठेसि। केरु? दीना जेका आहे उहा शीरीअ खे सुञाणे थी वठे त हीअ जेका शीरी आहे उहा त मां जेको जिलेबियुनि जो वारो पैकेट खणी आयो आहियां उन मिठाईअ वारे जी धीउ आहे। त एतिरे में चएसि तो मूंसां कूड़ छो ॻाल्हायो। ऐं इंदिरा मतिलबु त वरी शीरी बि चवे थी इंदिरा खे त तो बि त मूंसां कूड़ ॻाल्हायो त न तूं बि वॾे वापारीअ जी धीउ आहीं। त हिक ॿिए सां ॿई शर्मसार थियनि थियूं ऐं चए थी त कूड़ो शान जेको आहे उहो कूड़ो ई रहंदो, कॾहिं बि कूड़ो शान ॾेखारणु न खपे। त हिक ॿिए सां जेको सचो नमूनो आहे पंहिंजो पाण में वार्तालाप करण जो उहो लिखिजी थो वञे। त हिकु मज़ाकी नुंहं में ही जेका टी पार्टी नाटक लिखियो आहे मंगाराम मलकाणीअ, त इहो जेके तव्हां पंहिंजो जॾहिं क्लासनि में ईंदियूं या पंहिंजो पाण में तव्हां न ग्रुप ठाहे करे पढ़ंदियूं त पात्र जीअं हिन में टे भेनरूं आहिनि जेके रुकमणी ऐं लक्ष्मी ऐं ॿियो केरु आहे इंदिरा ऐं हिन जी साहेड़ी जेका आहे दीना, त इहे जेके आहिनि शीरी त पात्र ठही करे हिक ॿिए सां वार्तालाप कंदासीं त उहो पढ़ण में कुझु मज़ो अलॻि ई ईंदो आहे। उहो तव्हां पंहिंजो पाण में ग्रुप ठाहे करे पढ़ी सघो थियूं। ऐं इन जो जेको मतिलबु मुख्य मक़सदु इहो आहे त अजाई वॾाई न करणु खपे ऐं जेको सच आहे उनखे असां वठी करे हलूं त उन ई सच जो मज़ो कुझु अलॻि आहे। त इन जो मक़सदु इन जो उद्देश्य टी पार्टी लिखण जो इहो ई आहे त अजाई वॾाईअ खां पंहिंजो पाण खे पासो करणु खपे। हिन में जेको हिन में ॿुधायो अथई लास्ट में उहो मां तव्हांखे ॿुधायांव थी। त इन में जेको लास्ट पैराग्राफ आहे न त मां तॾहिं ॿिन्ही हिक ॿिए खे बुलगारी बोता बदा पर सबक़ बि चङो ई सिखियो अथऊं त पाण खां मथे कॾहिं न उॾामजे। इहो सम्झणु खपे त हर हिकु ईमानदार धंधो आबुद्रा ॿिन्ही साहेड़ियुनि जेको आहे कूड़ ॻाल्हायो आहे त उन कूड़ खां पासो करणु खपे ऐं सच ते अमल करणु घुरिजे। हिन जो जेको इम्पॉर्टेंट नाटक अथव इन जो क्वेश्चन इन तरह सां ठहंदो त इन नाटक जी जेका आहे साहित्यक कथ करियो ऐं इन जा जेके क्वेश्चन्स आहिनि उहे तव्हां घर में रिवाइज़ कजो ऐं रेफरेंस जेके आहिनि उहे बि तव्हां ठाहींदियूं हलिजो। ऐं जॾहिं बि तव्हांखे कॉलेज घुराईंदासीं त उहे नोट्स तव्हां मूंखे ॾेखारिजो ऐं मां तव्हांखे चैक करे ॾींदसि। हिन जेके क्वेश्चन आहिनि उहे इहे आहिनि त इंदिरा शीरीअ सां कहिड़ो कूड़ ॻाल्हायो ऐं छो? इंदिरा पहिरियों कंहिंखे कहिड़े नमूने बणायो? रुकमणीअ खे नए ज़माने जा कहिड़ा तरीक़ा नथा वणनि? शीरीअ जो कूड़ कीअं ज़ाहिरु थियो?
ऐं हिन जा रेफरेंस आहिनि उहे बि तव्हां पंहिंजे नोट्स में ठाहींदियूं हलिजो। त इहो थियो पंहिंजो अॼु जो जेको आहे इहो लेक्चर पार्ट टी। इनखे तव्हां घर में पढ़ो, कुझु सम्झ में अचेव त भले मूंखां बेशक पुछी सघो थियूं।